अॻिते छा लिखां? अॼु घणनि ॾींहनि खां पोइ घर में कदम मुबारक रखिया अथव। सबबु अम्मा तव्हांजे घर में अचण खां मना कंदी आहे। छो? चवंदी आहे त इन घर में 4 जवान छोकरा आहिनि। जे घर में 4 जवान छोकरा हुजनि उते कंहिं जवान छोकिरी खे न वञणु घुर्जे। पहिरीं ॻाल्हि त असांजे घर में 4 जवान छोकरा आहिनि ई कोन। जमील खे त ॻण ई न। ॿी ॻाल्हि त तूं इहो ॿुधा तुंहिंजी मां चरी आहे छा? न अम्मा छो चरी आहे? पोइ पक टीवी जा ड्रामा कान ॾिसंदी हूंदी। ॾिसंदी आहे त पोइ उन्हनि ते पक सां गौर न कंदी हूंदी। अगरि माणे टीवी जा ड्रामा ॾिसे ऐं उन्हनि ते गौर करे न त तोखे मना ई कान कंदी। छो जो टीवी ड्रामनि में ॾेखारींदा आहिनि त जवान छोकिरी खे त मां सायो करे अहिड़नि घरनि में मोकिलींदी आहे जिते 4 जवान छोकिरा हुजनि। छो? इन करे त उन्हनि 4 छोकिरनि मां मतां को छोकिरी खे पसंदि अची वञे ऐं रिश्ते जो सिलसिलो हली पए। हिन घर में त हिकिड़ो बि सुठो छोकिरो कोन्हे जंहिंजे लाइ सोची सघिजे। पोइ पक सां तुंहिंजी दिलि जी नज़र कमज़ोर आहे। तोखे अहिड़ो शहज़ादो नज़र कोन थो अचे? मासी किथे आहे? अम्मा कान्हे। काॾे वई आहे? अस्पताल वई आहे। ॾंद में जो सूर हुअसि न। पोइ हीअ ख़त मेज़बानी कंहिंखे ॾियां? ख़त मेज़बानी? हा, अॼु मुंहिंजे ॾाॾे जी तारीख़ आहे न। सो अम्मा चयो त साईं अब्दुल जब्बार खां ख़तमो ॾियाराए अच। मूंखे ॾे त खाई अहिड़ो ख़तमो थो ॾियांसि जो मरूम कब्र में पियो जमालो ॻाईंदो। हल रहंदो ॾोह थिए। छो ॾोह थींदो? तूं हिन ख़तमे में पंहिंजो शेर पढ़ी दुआ घुरी छॾीं त पोइ? हल भला मानी नथी खाराई त वेह त सही न। ताज़ा शेर त ॿुधायां। शेर? मुंहिंजी समूरी शाइरी तुंहिंजी हुस्न सूंह जवानी ऐं तुंहिंजे नाज़नि नखरनि ते त आहे। मुंहिंजी सॼी शाइरी में तुंहिंजो अक्स ई त आहे। अक्स माना? बस ईअं सम्झ त तूं मुंहिंजी शाइरी जीअरी जागंदी ऐं घुमंदी फिरंदी नज़र ईंदी। सची शाइरी ॿुधंदी त मुंहिंजी शाइरी में साह पइजी। सॉरी, मूं वटि टाइम न आहे।